सिंध में पीर कीअं पैदा थियनि था। यकीन पाण इन सॼे कारोबार ऐं धंधे खां अणॼाण ऐं बेख़बर आहियूं। माण्हू अक़ीदे परस्त कीअं थियनि था, कीअं अरोड़ जा मस्त धाड़ा छॾे दरगाहनि ते विहनि था। मां आहियां तव्हांजो हैदर मला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। मां अॼु तव्हांखे हिकिड़ो सचो किस्सो ॿुधाइणु वञा पियो ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त इहो किस्सो तव्हां ख़ाली कननि सां न ॿुधो पर दिलि जे कननि सां ॿुधो, छाकाणि त हिन किस्से जो मां पाण अखियुनि ॾिठो शाहिदु आहियां ऐं शायदि हीउ किस्सो ॿुधी तव्हां हैरान थियो त छा सिंध में ईअं थिए थो, पर सच इहो आहे त सिंध में 100% ईअं ई थिए थो। ऐं पाण जॾहिं इन क़िस्म जा किस्सा ॿुधायूं था त उनजो मक़सदु कतई इहो कोन्हे को त असांखे कंहिंखे लोहिणो आहे, कंहिंजी गिला करणी आहे। असांजो बुनियादी खां बुनियादी मक़सदु इहो आहे त माण्हुनि ताईं सचायूं पहुचनि, माण्हुनि ताईं हक़ीक़तूं पहुचनि ऐं माण्हू अक़ीदे परस्ती ऐं तोहम परस्ती मां निकिरी हक़ीक़ी दग ऐं रस्ते सां पंहिंजे शऊर ऐं पंहिंजे सम्झ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ कोशिशूं वठनि। ऐं मां जिन में रहां थो, मां जंहिंजे उत्तर में हिकिड़ी दरगाह आहे शाहबरियो, उन शाहबरे जे पासे में हिकिड़ो नओं मक़बरो ठहियो पिए। हाणे कुझु महीननि खां उन मक़बरे जो कमु बंदि थी वियो आहे। उहो मक़बरो जंहिंजे अंदरि दफ़न थियल माण्हू जो नालो आहे गुलू माछी ऐं हीउ मुंहिंजे ज़िंदगीअ में कुझु साल पहिरीं वफ़ात करे वियो आहे, पर उन मक़बरे जे ॿाहिरां लिखियो वियो आहे गुल मोहम्मद शाह। गुलू माछी गुल मोहम्मद शाह कीअं थियो या उहो पीर कीअं थियो, उनजी कहाणी बि ॾाढी दिलचस्प आहे। महाजन थाणे ते जेकॾहिं तव्हां वेंदो त उनजे ॿाहिरां थाणे जे ठहिण जो साल लिखियलु आहे 1819। इन क़दीम थाणे जा जॾहिं तव्हां फाइल उथलाईंदो ऐं दफ़्तर उथलाईंदो त उन में हिकिड़ो हिस्ट्री शीटरनि जो रजिस्टर बि तव्हांखे मिलंदो, फाइल मिलंदो। उन हिस्ट्री शीटरनि में 70 खां वठी 90 जे ॾहाके में हिकिड़ो माण्हू हिस्ट्री शीटर जंहिंजो नालो मथां खां मथां रहियो आहे, उनजो नालो आहे गुलू माछी। गुलू माछी हिस्ट्री शीटर इन करे थियो जो हू हिन इलाइक़े में तमामु वॾनि चोरनि ऐं ॾोहनि में मुलविस रहियो। हिस्ट्री शीटर चइबो छा की आहे, अंग्रेज़ी में हिस्ट्री शीटर उनखे चइबो आहे जेको आदती ॾोहारी हुजे। उहो आदती ॾोहारी जॾहिं हिस्ट्री शीटर जे रजिस्टर में ऐं फाइल में उनजो नालो लिखिजंदो आहे त जेकी बि तरम चोरी थींदी आहे, ॾोह थींदो आहे, त हिस्ट्री शीटर खे घुरायो वेंदो आहे। उनखां पुछा ॻाछा थींदी आहे ऐं पोइ जॾहिं बि उनखां पुछा ॻाछा थींदी आहे त उन ते इहा ज़िमेवारी रखी वेंदी आहे त हीअ सभु जेके तरम चोर आहिनि इहे घणो करे तुंहिंजे ई हूंदा, पालियल तुंहिंजे ई हूंदा, तुंहिंजा शागिर्द हूंदा, तुंहिंजा हमनवा हूंदा ऐं तुंहिंजे टोले जा मेंबर हूंदा, इन करे इहा चोरी वापसि कराए। त ईअं थींदो हो त जॾहिं बि को एस एच ओ मां जंहिंजे थाणे ते बदिली थींदो त हिस्ट्री शीटरनि खे घुराईंदो, उन्हनि में गुलू माछी अॻियां हूंदो ऐं गुलू माछी उन पुछा ॻाछा चोरनि जे वठि पकड़ में, छाकाणि त पीरसनी जी आलम पहुची वियो त एॾो तंग थी वियो हिकिड़े ॾींहुं मुंहुं करे कराची हली वियो ऐं कराची वञी क्लिफ्टन वारे इलाइक़े में कंहिं फुटपाथ ते वेही रहियो। हुन पंहिंजो पाण खे थोरो तब्दील कयो, ॾाढ़ी थोरी वॾी रखाई ऐं कारो जुबो पातई, मथे ते कलंदरी टोपी पातई, हिकिड़ो डंडो हथ में खईं ऐं गोॾ ॿधियो वेठो। हिकिड़ो को डिफेंस खाते सां लाॻापियल माण्हू उहो अची उतां गुज़र थियो। उनजो उन वक़्तु को इंक्वायरी जो केस हली रहियो हो ऐं को अहिड़ो केस हो जंहिंमें उनजी नौकिरी डिसमिस थी पई ऐं शायदि हू जेल में वञे हा। उन गुलू माछीअ खां गाॾी बीहारे उनजे साम्हूं वेही अर्ज़ु कयो, बाबा जी मुझे दुआ कीजिए। गुलू माछीअ खे उर्दू त ईंदी कान हुई, उनजे पुठनि ते थपकी हणी चयो, वञ बेड़ा पार थई। त जंहिं माण्हूअ जे पुठनि ते थपकी लॻी उनखे चयईं त बेड़ा पार थई त हुन सम्झो त मुंहिंजा बेड़ा पार थी विया आहिनि। इतफ़ाक़ इहो थियो जेॾी महिल उहो ऑफिस पहुतो त उनजे इंक्वायरी जो फाइल उनजे साम्हूं आयो जंहिंमें लिखियलु हो त हीउ बेड़ो ई आहे। उहो माण्हू उथियो, उतां गाॾीअ में चढ़ियो, तमामु तेज़ ड्राइविंग कंदे उन ई फुटपाथ तां गुलू माछीअ खे उथारे पंहिंजे घर वठी आयो। गुलू माछी उन ॾींहं खां थी वियो गुल मोहम्मद शाह।
ऐं पोइ क्लिफ्टन में गुल मोहम्मद शाह गुलू माछीअ जा जेके बि वॾा वॾा ऑफिसर जेके सरमाएदार हुआ ऐं जेके ख़ुशहाल माण्हू हुआ मुरी थियणु शुरू थी विया। गुलू माछी ॿेड़ा पार लफ़्ज़ चवण सां गुल मोहम्मद शाह थी वियो। पोइ जॾहिं गुलू माछी जा 100 वरे पूरा थिया त उनजी तदफ़ीन लाइ हुन वसियत कई त मूंखे माजन जे उत्तर में उनजी अबाणे क़ब्रिस्तान शाहबीरो ते दफ़न कयो वञे ऐं पोइ उनजे लाश खे खणी ऐं गुसल कराए हिते तदफ़ीन कयो वियो। ऐं असीं उन शयुनि जा अखियुनि ठाह शाहिद आहियूं। अॼु उन ते मक़बरो ठही रहियो आहे। गुलू माछी हाणे गुलू माछी न आहे, गुल मोहम्मद शाह आहे। असीं जॾहिं हिन दुनिया मां पधारे वेंदासीं, न रहंदासीं, ऐं असां इन्हनि क़िसनि जा शाहिद जेके असांजे अॻियां गुलू माछी गुल मोहम्मद शाह थी वियो, जॾहिं हिन दुनिया में न रहंदासीं त असांजा ईंदड़ नस्ल गुलू माछीअ खे गुल मोहम्मद शाह सम्झणु शुरू कंदा। उनखां पुट पिनण वेंदा, उनखां नौकरियूं वठणु वेंदा, उनखां इलाज लाइ दुआऊं वठणु वेंदा ऐं को गादी नशीन उन दरगाह ते ढोंग करे वेही रहंदो। सो जेकॾहिं तारीख़ जा पेरा खणंदासीं त पाण खे सिंध में अक्सरियत गुलू माछी जी मिलंदी। मुक़बरे ठहण खां पोइ उन जा गादी नशीन ऐं सजादे नशीन गुलू माछीअ खे गुल मोहम्मद शाह कंदे देरि नथा कनि।